अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो भाउ मोहम्मद अली शर। हिन वक़्तु मरकज़ी पंहिंजी जेका असां ऑफिस आहे पेटेलर जी, हुन में मौजूदु आहियां ऐं मरकज़ी हलफ़ बरदारी तकरीब थी आहे हिते। मरकज़ी जेका हींअर इलेक्शन थींदी हुई चेयरमैन साहब जी, हिन वक़्तु मूंसां गॾु जेको आहे मरकज़ी इलेक्शन जो जेको सेक्रेटरी साहब आहे साईं, उहो मूंसां मौजूदु आहिनि सिंध जा। उन्हनि खां कुझु सवाल कंदासीं ऐं साईं खां उनजा वीचार ॾिसंदासीं। सर, इहो छा सबबु आहे हिकिड़ी इलेक्शन थी, इलेक्शन जी जेका असां इलेक्शन जी तकरीब थी हुई जंहिंमें हुन हलफ़ खयों, वरी 1.5 साल ताईं उहो इलेक्शन न कराए सघो, वरी जेको सो दुबारा वरी साॻे यूनिवर्सिटी मां लेटर कढियो आहे। तव्हां इनखे कीअं था ॾिसो? त हुन में तव्हां बि सेक्रेटरी आहियो, हिन में बि तव्हां ई सेक्रेटरी आहियो, ऐं वरी छा इहा इलेक्शन क़ाबिल क़बूल सिंध खे हूंदी? दोस्तों, जीअं त मां जेको आहे सो सभिनी दोस्तनि खे या तव्हां जेको सुवाल कयो मां तव्हांखे क्लियर वाज़ह करे ॿुधाइणु चाहियां थो त जीअं असांखे बाक़ी तव्हां चवनि त असांखे साल पूरो थी वियो आहे असां जॾहिं हलफ़ कयूं उनखे थी वियो आहे असांजी इलेक्शन जेका न थी, जेका असां हिन महिल ताईं न कराए सघियासीं, उनजो सबबु जेको आहे सो माना सरासर क्लियर जेको आहे सो काज़ी ख़ान जमाली हो जेको कराइणी नथो चाहे। असां हिते हुनजी शुरूआति मुंड खां वठी माना इलेक्शन कमेटियुनि ते, जॾहिं इलेक्शन कमेटियुनि में असां तइ करे छॾियो हुओ त इलेक्शन कमेटियूं जेके बि ठहंदियूं उहे इलेक्शन कमेटी आईनी तरीक़े सां जेके खटियल हूंदा उहो ई माना असां हेठि ठाराईंदासीं, जिन में हुननि ज़ाती तरह पंहिंजी इंट्रस्ट वठी जेके असां वटि न उहे इलेक्शन कमेटियूं पहुतल आहिनि, न असां वटि का उन्हनि जो प्रूफ हुयो, कुझु बि हुयो असां वटि, हरूभरू उन्हनि खे ज़ाती अनाज ॾियाराए, उन्हनि खे हरूभरू इशू बणाए, उन्हनि ते अची माना हिन खयो त हीअ शइ नथी थिए। हिकु उबावड़े ते, न्यूसगर ते, तलार ते, अहिड़ा की हिकु ॿिए जीअं हैदराबाद उन्हनि ते जंहिं जा ते पंहिंजी अञा उन ते माना हुजे त जेका शइ मां कयां उहा थिए। जीअं असां उन्हनि जा असां नोटिफिकेशन कढियासीं, मां सेक्रेटरी आहियां, नोटिफिकेशन जॾहिं निकितो कंहिंजो अख़्तियार इहा शइ न आहे त मां नोटिफिकेशन हिकिड़ो गॾियल निकिरे थो मां सेक्रेटरी उनखे रद्द करे छॾियां, या उनखे जेकॾहिं गाज़ी ख़ान जमाली उनखे कैंसिल करे छॾे। जॾहिं असांजी टोटल इलेक्शन कमेटीअ जो गॾियल फ़ैसिलो थियल हो, उन में 2-3 नोटिफिकेशन अहिड़ा जेके असां खां सलाह ई न कीअं असांखे पुछियो ई न, उहो नोटिफिकेशन कैंसिल करे छॾे। माना हुनखे इहा ई शइ हुई त जीअं इन शइ ते तज़ाद वधे या हे बि को अहिड़ो क़दम खणनि, पर असां पोइ बि आइन खां हटी करे असां को बि अहिड़ो क़दम न कयूं, न असां कंहिंजी या नोटिफिकेशन कैंसिल कयूं, न कुझु बि न कयूं। वरी हिते जेके फ़ैसिला असां कयूं पिया, जंहिं ते आख़िरी वरी जेका जंहिं ते असांजी इहा शइ थी, जेको फ़ैसिलो हिकिड़ो इजलास में थींदो आहे, जंहिं महिल फ़ैसिलो हिकिड़ो तइ थी वियो त जेको इंडस्ट्रीज़ फ़ैसिलो कयो आहे उहो बि हतमी फ़ैसिलो आहे। साईं गाज़ी ख़ान जमाली उन ते माना आमाद आहे। जंहिं वक़्तु इहा शइ थी, मां सेक्रेटरी हुयुमि, जंहिं महिल असां उहा कार्रवाई पिया था कयूं, मां कार्रवाईअ में उहा शइ लिखी त साईं गाज़ी ख़ान जमाली उन ते माना चयो त इहो तूं कार्रवाईअ में लिखे छो, त मां लिखंदुमि कीअं न, जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो थियो आहे त मां लिखंदुमि, उन ते सयूं कंदासीं पाण। अहिड़ी शइ अॻु में बि थी, हिकिड़ो फ़ैसिलो असां कयो त जंहिं ते साईं गाज़ी ख़ान जमाली उन ते सही बि कई, वरी सोशल मीडिया ते उहो अॼु बि माना पियो आहे, उहो चई त हे असां फ़ैसिलो ई न कयो आहे, इहो सेक्रेटरी मुंहिंजो ॿुधो ॻाल्हाए माना ग़लति कई आहे। जेका मां वरी बि सोशल मीडिया ते न आयुमि, मां चयुमि इहा शइ मां इजलास में कंदुमि, मां इजलास में उहा साईंअ खे उनजी जेका सिग्नेचर हुई उहा बि ॾेखारी, हर शइ ॾेखारी त तव्हां हीअ शइ तव्हां उते सिग्नेचर कई, तव्हां इन शइ ते माना कयो, तव्हां कीअं था चओ जेको आहे तव्हां ग़लति कयो। माना साईं माना तव्हांजी ॻाल्हियुनि जो इहो निचोड़ वठिजे त साईं गाज़ी ख़ान जमाली साहब माना हू अणधूरी इलेक्शन कराइण में नाकाम वियो, हू धूरी थियण पियो चाहे, हुनजो मक़सदु इहो त जेके हेठि ज़िला ऐं जेके तेलका आहिनि उनमें पंहिंजा माण्हू आणजनि ऐं जेका पंहिंजी माण्हुनि खे वरी दुबारा खणाए अचिजे, जेके मर्कज़ में वरी दुबारा असांजी माण्हुनि खे वोट कनि। माना जेको जी साईं जी माना इहा ई शइ मुंड खां वठी माना इहा ई शइ रही त जंहिं जा हिते इलेक्शन कमेटियूं बि थियनि त जीअं असांजी मर्ज़ीअ सां थियनि। मां हुनखे असां इहा बि शइ चयो त हिकिड़ो जेको उन्हनि ई नालो ॾिनो साईं माना जेको आहे अरबाब प्रयाड़ साहब जो, असांजी हिते मीटिंग थी, जंहिं मीटिंग में उन इहा राय ॾिनी त बाबा पाण इलेक्शन कमेटी चूंडी थी आया आहियूं, अॻु में बि अहिड़ा ई माना तज़ाद थिया आहिनि इलेक्शन कमेटी में। हिन वक़्तु पाण इहा शइ कयूं था त पाण क़ुर शरीफ़ खणी रखूं था टेबल ते, तव्हां 5 ई माण्हू क़ुर शरीफ़ ते हथ था रखो, पोइ जीअं सुभाणे केरु बि ग़लति फ़ैसिलो न करे उन क़ुर ते इहा शइ कयो, जंहिंजी मां उथी इहा ताईद कई, मां चयो घुरायो क़ुर शरीफ़ रखी टेबल ते, उन शइ ते पाण फ़ैसिलो था कयूं। इन खां अॻिते का ॻाल्हि न कंदासीं, असांजा जेके 5 ई मेंबर हुआ उहो उन ते मुतफ़क़ थी बीठा, पर साईं गाज़ी ख़ान इहो फ़ैसिलो न कयो, उन शइ ते माना मुकरी, छो त हुनखे इहो फ़ैसिलो करिणो ई न हो, हुनखे माण्हू संदा आणा, इन जे करे जेको आहे उहो माना कंदो पियो रहे। वरी आख़िरी जेको असां शेड्यूल लाथोसीं, जेको हिकिड़ो
जंहिं साईं गादी खान जमालीअ हितो माना उथी तय करे चई शेड्यूल पिया था लायूं मां चयोमांसि हेॾो टाइम गुज़री वियो आहे शेड्यूल त लायूं पाण जंहिं महिल असां शेड्यूल लायूं पिया गॾियल क्लियर माना उन ते मुतफ़िक़ हुयो साईं गादी जमाली चई त तरीक़ हले थी पई मां चयोमांसि असां शेड्यूल खे पोइ ते करे था वञूं शेड्यूल असां पोइ ते करे उहो तयारु करे चयूं शेड्यूल माना लाइ हाणे असां सही पिया कयूं उन ते साईं गादी खान जमाली त बाइकाट करे उथी वियो को अहिड़ो मसइलो ई कोन हो इजलासनि में बाइकाट बि थींदा आहिनि माण्हू ॿाहिरि वेहंदो आहे हिकु 4 दोस्त विया साईं खे वरी वठण पर साईं जी इहा ई हुई त माना निकिरी हलियो वियो बसि हिन जो वरी उन खां पोइ मां साईं गादी खान जमालीअ ॾे हे वियो हलियो पर वियो हलियो ॻोठु मां साईं गादी खान सां जंहिं महिल उथियासीं हितां राति थी वई राति ते असां हिते वियासीं ॿिए ॾींहं ते मां हिते निकितो आहियां शाम जो मां साईं गादी खान सां ॻाल्हायो मां चवां चेयरमैन आहे को मुंहिंजे लाइ को वॾो मसइलो न आहे जो मां कंहिं वटि हली वञा सही मां साईं गादी खान जमाली सां ॻाल्हायो मूंखे चई त मां दादू मां चयोमांसि भला मूंसां मिलंदो मां अचां हुते मूंखे चई अचो मां साईं गादी खान ॾे होॾे वियो आहियां 4 दोस्त मूंसां ॿिया बि गॾु आहे उहो इन जे लाइ त सही करायां थी न सही मां हुते वियोमांसि मूंखे उते चई त तव्हां किथे पहुता मां चयो मां हिते दादू में पहुची वियो आहियां किथे था मिलो मूंखे चई त होटल ते वियो तव्हां मां हुते होटल ते वेठो आहियां पूरा 2 कलाक साईं जो इंतज़ारु कयो आहे 2 कलाकनि खां पोइ बि वरी मां साईं सां ॻाल्हायो आहे त साईं अचो असांखे सखर वञिणो आहे माना असां सां मिलो साईं चयो मूंसां अञा इहा मजबूरी आहे अञा मूंखे कलाक थो लॻंदो मां चयो हाणे एतिरो टाइम त असां नथा वेही सघूं जो वरी अञा कलाक 2 कलाक इंतज़ारु कयो आहे साईं मिलण जे लाइ बिल्कुलु माना तयारी न हो पर साईं खे इलेक्शन कराइणी माना सिधी ॻाल्हि आहे त साईं खे इलेक्शन कराइणी कोन्हे साईं माना हिकु धुर हुयो धुर थी करे उन धुर खे दुबारा आणणु पिया चाहे उन खां पोइ ॿी शइ हिकिड़ी माना साईं जेका कराइण पियो चाहे असां इलेक्शन कमेटी ऐं असांजे लाइ हिकिड़ो आम उस्ताद हिकिड़ो मेंबर जेको आहे उहो असांजे लाइ अहमियत उहा ई थो रखे जेको हिकिड़ो अॻुवान हुजे हिन महिल गॾु सभु नथा लाइनि केरु बि न आहे आम उस्ताद हुजे या अॻुवान हुजे बराबरि आहिनि मेंबर आहे सभु मेंबर आहिनि सही असांजे लाइ साईं जी इहा ज़िद हुई त वोट लिस्ट उन्हनि खां वठो जेके खटियल सही मां चयोमांसि ॿिया काॾे वेंदा जेके अचनि था ॿिया काॾे वेंदा सही पर साईं न कयो मां ॿियनि खां वोट लिस्टूं वठां पियो साईं जंहिं में क्लियर हिते ई हिन जाइ ते बटन जी साईं बेइज़ती कई माना इहा चए त चेयरमैन उस्ताद आहे मेंबर आहे मुंहिंजे मुंहं ते साईं उन्हनि खे उछले जेका आहे तव्हां मेंबरशिप जेका आहे तव्हां लिस्ट माना ॾिनी त मां तव्हांखे नोटिस वञो चई हिन खे सही कराइजो जेको आहे माना ज़िले सदर जीअं त ज़िले सदर को सही कराइणी कान्हे जेकॾहिं करे थो त करे थो त टीओ को सही कराए असां वटि जीअं जमो कराए असांजो फ़ैसिलो थियल हो साईं उन्हनि खे ॼाणी बाणी मुखालफ़नि खे ईअं बेइज़तो पियो जंहिं ते मां उन जे मुंहं ते मां वधीक साईं खे कुझु न चयो बाक़ी मां उन जे मुंहं ते उन्हनि खां लिस्टियूं वठी जंहिं ते मूंखे चई त तूं लिस्टियूं तव्हां उन्हनि खां छो था वठो मां चयो हिकिड़ो मेंबर भले अकेलो खणी ईंदो मां उन खां लिस्ट वठंदुमि उहो मेंबर थो थिए मेंबर जो थियणु हक़ु आहे पेटियल हिक जी जागीर त न आहे पेटियल हर मेंबर अची हिकिड़े ते ॿियो सवाल थो थिए हाणे हेतिरा सारा मसइला बुरहाना हू धुर बि हुया हू इलेक्शन करणु कोन पिया अचनि छा हाणे हू इलेक्शन करणु ॾींदा या वरी कोर्ट जो सहारो वठंदा तव्हां हींअर सेक्रेटरी आयो पहिरीं बि उनजा सेक्रेटरी हुया हू फेल वियो त तॾहिं इंडस्ट्री डिपार्टमेंट खे हटाए करे असांजे भंगवार साहिब हींअर चेयरमैन कयो आहे हाणे अॻियां मुस्तक़बिल छा था ॾिसो वरी जॾहिं त पेटियल जो आइन पंहिंजे जॻह ते पर पेटियल रजिस्टर जंहिं इदारे वटि आहे कोर्ट जे हुकुम ते इलेक्शन थिए पई उहो इदारो बि कोर्ट जे हुकुम ते कमु कराए पियो हाणे तव्हां कीअं था ॾिसो त हाणे ही कहिड़े तरीक़े सां ही रोड़ा विझी सघंदा कीअं रोकाए सघंदा हुननि जी इहा ई शइ आहे त हो रोकड़ाए असां वारी इलेक्शन कमेटी खे कॾहिं बि नथा सघनि छो त असांजी इलेक्शन कमेटी माना कोर्ट जे थ्रू आहे कानूनी आहे उन कानूनी आहे उनखे इंडस्ट्रीज़ ते इलेक्शन कराए थी असांजे इंडस्ट्री जे नोटिफिकेशन ते असां जेको आहे थो थियणु अहिड़ी शइ जीअं मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह माना इहे चवंदा थी त आईनी असां चूंडिजी आया आहियूं जेकॾहिं मां हुन खां हिकिड़ो इहो सुवाल थो कयां जेकॾहिं तव्हां त आईनी थी आया आहियो तव्हां हिते भले चूंड कई हिकु त तव्हां सोकाल थी वियो को उहिदेदार कोन्हे तव्हांखे चूंडियो कीअं चूंडियो कीअं हिकिड़ो त चूंडे ई नथो सघे पर जेकॾहिं हिकिड़ो 2 मिंटनि जे लाइ सोचे त तव्हांखे उन्हनि चूंडियो मां हुनखां पुछां थो त पने आगिल में तूं इलेक्शन कमेटी कीअं ठाही आहे उनजे मथां तूं कहिड़ो इल्ज़ाम हणी उते आईनी त ॻाल्हाई उते जेको खटियल हो उनजी ठहियल हुई जेका मोजी ऐं साईं गादी खान जमालीअ जे इन सां ठहियल आहे उते वरी साईं बि ठाहे छॾी आहे ॿियनि अहिड़नि जाइनि ते जेको उन्हनि खे माना न पियो ॾे माना इहा शइ मोट न पियो ॾे उते साईं अॻाई माना ॿियूं ठाहे छॾियूं उहे तूं कहिड़े इन ते माना ठाहियूं उहे त आईनी तरीक़े सां ठहियल आहिनि साईं जन खे दरअसल जेका असां सम्झूं था त उन्हनि खे सिर्फ़ु धड़ो ठाहियो सही धड़े जी उन्हनि खे इलेक्शन कराइणी आहे छो त असां ईअं सम्झूं था त जिन साईं जन जो नालो ॾिनो शायदि मां इहा शइ न बि चवां छो त हिकिड़ो खटनि न खटनि उन्हनि खे उस्ताद माना खटाइनि या न खटाइनि उस्तादनि जे हथ में आहे पर सम्झ में ईअं अचे थो त शायदि उहे इलेक्शन में अचणु इन जे करे नथा चाहिनि त उहे इलेक्शन हाराइण जे इन में नथा अचणु चाहिनि तंहिंजे करे हो था
चवनि त जेकॾहिं असां बसि उहिदेदार थियूं पोइ भले ग्रुप जी सूरत में ई अचूं उन्हनि जो कमु इहो आहे। महिरबानी। दोस्तों तव्हां ॿुधी मरकज़ी सेक्रेटरी जेको आहे इलेक्शन जो जेको साईं भंगवार साहिब सां गॾु हाणे जल्दी इलेक्शन कराईंदो हुनजी गुफ़्तगू तव्हां ॿुधी हुनजा ख़्यालात ॿुधा त कहिड़ी नौबत इहा नौबत छो आई छाजे आई ऐं भंगवार साहिब खे छो मरकज़ी इलेक्शन चेयरमैन ठाहियो। हाणे कोशिशि कंदासीं साईं जो मौक़िफ़ साईं भंगवार साहिब जो वठण जी साईं सां उहो राब्तो कयां थो उहा वरी नेक्स्ट क्लिप में तव्हां उहा ज़रूरु ॾिसिजो।